धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज हेडलाइंस वाटियूं त ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कंदकोट भरिसां रोड हादसे में बजना फोत थी विया आहिनि। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबब नौजवान आसिफ भंगवार ऐं नसरुल्ला भंगवार फोत थी विया ऐं हिक औरत ज़ख़्मी थी पई आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुती इलाइक़े वासियुनि जी मदद सां लाश अस्पताल मुंतक़िल कया विया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कया विया, जॾहिं त औरत जो इलाज जारी आहे। हिक भेरो ॿीहर नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कंदकोट भरिसां रोड हादसे में 2 ॼणा फोत थी विया। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। टक्कर सबब नौजवान आसिफ भंगवार ऐं नसरुल्ला भंगवार फोत थी विया। हिक औरत ज़ख़्मी थी पई आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुती इलाइक़े वासियुनि जी मदद सां लाश अस्पताल मुंतक़िल कया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कया विया, जॾहिं त औरत जो इलाज जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। कंदकोट भरिसां रोड हादसे में 2 ॼणा फोत थी विया। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबब नौजवान आसिफ भंगवार ऐं नसरुल्ला भंगवार फोत थी विया ऐं हिक औरत ज़ख़्मी थी पई। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। कंदकोट भरिसां रोड हादसे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबब नौजवान आसिफ भंगवार ऐं नसरुल्ला भंगवार फोत थी विया। हिक औरत ज़ख़्मी थी पई। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुती इलाइक़े वासियुनि जी मदद सां लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। तफ़सील मालूम कंदासीं कंदकोट खां। धरती टीवी जे रिपोर्टर हफ़ीज़ मलिक असां सां लाइन ते मौजूद आहे। जी हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि? जी कंदकोट वेझो मलेर स्टॉप जे इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 नौजवान आसिफ भंगवार ऐं नसरुल्ला भंगवार थॾे थी फोत थी आहे, जॾहिं त हिक औरत उहा ज़ख़्मी थी पई, जॾहिं त कार जो जेको ड्राइवर हुयो उहो फरार थी वियो, जॾहिं त ॿिन्ही जेका त फौती नौजवाननि जे लाशनि खे कंदकोट जे अस्पताल उहो मुंतक़िल कयो, जितां डॉक्टरनि पारां ज़रूरी कानूनी कार्रवाई करण बाद लाश जेका उहो संदनि जे वारसनि हवाले कया विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी औरत खे गिरती जुगी हालत में सखर अस्पताल ॾांहुं मोकिलियो वियो आहे, जॾहिं त 2 नौजवाननि जा लाश ओचितो घर पहुचण ते कोड़ा मची वियो आहे। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, तारीख़ी पस मंज़र रखंदड़ हैदराबाद जो वाधूवा ज़िले इंतज़ामिया जी ध्यान जो मुंतज़िर आहे। उन हवाले सां पेश आहे ज़ाकिर लिगारी जी रिपोर्ट। हैदराबाद आबादी जे लिहाज़ खां सिंध जो 2 नंबर वॾो शहर आहे। 2000 ईस्वी वारे शुरूआती दौर में हिते हिकु वाह हूंदो हो, जंहिंखे वाधूवा चयो वेंदो आहे। वाधूवा कोटड़ी बैराज मां निकिरंदड़ फुलेली कैनाल मां करन खान छोरो वटां निकिरे थो। हिन वाह जी डेग इब्तिदाई तौर ते 43 आरडीज़ हूंदी हुई, पर हाणे सुकड़जी 23.5 आरडीज़ वञी बची आहे। अंग्रेज़नि वारे दौर में ही वाह आबपाशी खाते जे इंजीनियर वाधूमल डिज़ाइन कई, जेको बाद में हैदराबाद जो डिप्टी कलेक्टर पिणु रहियो। माज़ी में ही वाधूमल जेको इंजीनियर हुयो, उन वक़्त जे अंग्रेज़नि जे दौर में इरीगेशन डिपार्टमेंट में उन ई इन खे खोटियो हो हैदराबाद खे पाणी ॾियण लाइ। ऐं हिकिड़ो तारीख़ी वाह आहे, ऐं इन सां पूरे पंहिंजो लतीफ़ाबाद खे त पोइ पर पहिरीं जेको शहरु आहे पको किलो आहे या कचो किलो जी पसगरदाई आहे, उन ई खे हिते पाणी ॾिनो। कितना खूबसूरत पानी बहता था और लगता था कि शू शू करके आवाज़ आती थी, लोग एक दूसरे में पानी उछालते थे और मस्तियाँ करते थे। वहाँ गुजर नहीं सकते, गुजरोगे तो आप रुमाल बांध के गुजरोगे, इतनी स्माइल आती है वहाँ पे गुजरने के बाद। आप खड़े नहीं हो सकते वहाँ गर्मी में। पहले गर्मी के वहाँ लोग स्टे करते थे, गाड़ी रोक लिया करते थे, वहाँ सांस लेते थे और थोड़ा पानी मुँह पे मार लिया करते थे। अब तो पानी इस काबिल ही नहीं है, जो मुँह पे क्या हमारे पैर भी नहीं धो सकते हैं आप। बजाय उनखे वाधूआ करे साफ़ पानी जे अॻे ईंदो, रानीबाग खे मिलंदो, लतीफ़ाबाद में वेंदो, कुझु बनियूं आबाद थींदियूं, कुझु सभु ज़िम्मेवारनि जेके वाधूआ खे उन गटर जो नालो करे छॾियो आहे।
असीं चऊं था त वाधूआ खे उन साॻी कंडीशन में आंदो वञे जीअं पहिरीं हुयो 15 साल पहिरीं। शहर जी वधंदड़ आबादी, कब्ज़नि ऐं हद दख़लियुनि जे करे वाधूवा हाणे लतीफ़ाबाद अंडरपास ताईं वञी बचियो आहे। वाह जे ॿिन्ही कपरनि ते डिघा घाटा वण हिन वाह जी सूह वधाइनि था, पर गदिले पाणी हिन वाह खे बदबूदार बणाए छॾियो आहे। शानदार माज़ी ऐं तारीख़ी पस मंज़र रखंदड़ ही हैदराबाद जो वाधूवा अॼु बि ज़िले इंतज़ामिया ऐं मेयर हैदराबाद जी तवजो जो मुंतज़िर आहे। कैमरा टीम सां गॾु नाज़रीन, नबीसर थर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ ॻोठाणनि नबीसर कुनेरी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था शमन सिराज जी हीअ रिपोर्ट। नबीसर थर में हाकड़ो पुल ते थरकोल डैम इरिगेशन खां आकड़े ते अॾल रेगुलेटर वटां पीअण जे पाणी लाइ ॻोठाणनि जो एहतिजाज। हुन मौक़े ते ॻोठाणनि दती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो माल मरे थो, उन लाइ करे असां इख़्तियार कयो आहे। पाणी जे सिलसिले में पोयां खां पाणी जेको जाम हले पियो, मशीनूं लॻियूं पियूं, अॻियां खां पाणी पीअण जी लप कोन थी मिले। एरिगेशन बंदि कयो आहे। असीं कंहिं ते ईअं इल्ज़ाम न ताणो, असांजो इहो ई आहे त एरिगेशन बंदि कयो। पाणी एरिगेशन जो आहे, हर कोयल वारनि जे हथ में आहे। मथां आहिनि बासर माण्हू जेके आहिनि डायरेक्ट हुन में पंप आणियो, मिशनूं लॻाए वेठा आहिनि। उन्हनि जे लाइ कानून कोन्हे, उन्हनि खे पाणी ॾियनि पिया। असांखे पीअण जो पाणी कोन थो मिले। असांजा माल मरनि पिया। पखी जेको मोर पखी आहे, थर जी सूंहं, उहो जेको आहे उहो उन विगे मरे पियो। असीं पाणी जे लाइ असांजो मुतालबो आहे असांखे हफ़्ते में 2-3 कलाक जेको गेट खोले असांखे पाणी ॾिनो वञे, पीअण जो पाणी ॾिनो वञे। जेको बासर माण्हुनि खे पोइ हिते पाणी ॾिनो वञे पियो, हज़ारे एकड़ आबादी आहे, उन्हनि खे पाणी ॾिनो वञे पियो। असांखे पीअण जे लाइ पाणी कोन पियो ॾिनो वञे। ऐं वसकारे जो जॾहिं गेट खोलंदा तॾहिं असांखे पोइ हिते ॿोड़े छॾींदा। ऐं हींअर पाणी असांखे लप पीअण जे लाइ कोन थी ॾिनी वञे। असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे। असांजो जेको आहे माल उन मरी रहियो आहे ऐं मोर जेके आहिनि पखी पखण जेके आहिनि उहो बि उन मरी रहिया आहिनि। ऐं हिननि मुतालबो कयो आहे त इरिगेशन डिपार्टमेंट खां त महिरबानी करे असांखे हफ़्ते में 2 कलाक जेको आहे पाणी छॾियो वञे। कैमरा टीम सां गॾु शमन सिराज, दती टीवी न्यूज़, नबीसर।